ज़ाहिर करे बई मायूं गॾियूं न अलाए कहिड़ो भत पचबो। जिका मानी हुई असां वटि असां कुत्ते खे ॾेई छॾी। मेरी खुशी तुम हो जानो, अगर तुम खुश हो तो तुमसे पहले मैं खुश हूँ। इससे तेज छोकरी बात मत करो, मैं जानू। वसा गोट परणाइण था वञूं जिके हलणो आसो हले। पागल मत बनो हिना, जानू अनपढ़ जाहिल है। हे मुझी मरू मां भेण जो घर आहे, मां ई तुस जेको थियो न पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। पहिरियां पीरू खे त ॻोल्हियो, टंकू त भञऊंसीं। सुबेदार मुंहिंजो शक त हिननि छोरनि ते आहे। जान ममन जे मुंहिंजी यारी ते अथव नाज़ त हलो, न त पंहिंजा रस्ता अलॻि आहिनि। मीर खान तुंहिंजी यारी ते असांखे नाज़ आहे। मीर खान जज़्बाती न थी, असां तुंहिंजे बहितरीअ जे लाइ हूं। ना मुंहिंजो सोट ॾाढो भलो अथई, तोसां बेइंतिहा मोहबत कंदो आहे। अदा मीर ॿाहिरां थोरो घणो सख़्तु आहे, पर अंदरां दिलि जो सफ़ा नरम अथई, सफ़ा ई मिठड़ो माण्हू। जी दोस्तो, इहो हुयो असांजे ड्रामे जो टीज़र। उम्मीद आहे त तव्हांखे टीज़र तमामु घणो पसंदि आयो हूंदो। ऐं जेको फुल ड्रामो अपलोड थींदो उहो यूट्यूब चैनल माशूक बलोच मूं वारे जेको चैनल आहे यूट्यूब चैनल उन ते अपलोड थींदो। त उन ड्रामे जो तमामु बहितरीनु जेको सो कहाणी आहे ऐं बहितरीनु डायरेक्शन आहे ऐं बहितरीनु जेको सो सीनरी आहिनि जेके असां ड्रामा रिकॉर्ड कया आहिनि ऐं तव्हां सभिनीनि खे तमामु घणो पसंदि ईंदो। ईद वारे ॾींहुं पहिरों एपिसोड असां अपलोड कंदासीं माशूक बलोच यूट्यूब चैनल ते। पहिरों एपिसोड ईद वारे ॾींहुं अपलोड थींदो, पोइ एपिसोड बाय एपिसोड असांजो अपलोड कंदो वेंदो। हिन ड्रामे जी कहाणी तमामु बहितरीनु आहे, जंहिंमें कूड़े कसम जी जेका सज़ा मिलंदी आहे, त कूड़े कसम खणण खां बावजूदि बि उहो गुनाह कंदा आहिनि, त उन्हनि जे लाइ हिकिड़ी कहाणी आहे। ऐं अव्हां दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे बि वधि में वधि सब्सक्राइब कजो, जीअं हर प्रोग्राम हर एपिसोड अचे त तव्हांखे नोटिफिकेशन अची वञे।